वासुर श्री राग छाकाणि जो थोरो अॼु मौज़ू कुझु अहिड़े क़िस्म जो खुलियो लतीफ़ जे हवाले सां त लतीफ़ जी इज्तमाहियत ऐं उनजी इनफ़रादियत कुझु अहिड़े क़िस्म जो शायदि ॻाल्हि बि हली हुई ऐं साईं आकाश साहब जेको आहे सो उन लतीफ़ जे हवाले सां हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत ग़ज़ल बि असांखे ॿुधायो आहे। उन में जा कुझु सुवाल पैदा थिया। ऐं सम्झां थो असां जेको बैत पढ़ूं था या जेको श्री राग जो बैत पढ़ंदासीं कोशिशि कंदासीं त असां उनखे सम्झूं ऐं उन में असां वटि इनफ़रादियत छा आहे, इज्तमाहियत छा आहे। पहिरीं बैत पढ़ंदासीं त अमुल आछ म उनखे जेन परूड़ी न मट। बैत पढ़ी वञो। अमुल आछ म उनखे जेन परूड़ी न मट, जित गॾजई जोहरी माणक तित ही मट, जनी सोन से सट तन हणी री रद कयो। हिन जो कुझु पस मंज़र कुझु हिन सूरत में बीहे पियो। पाण खे थोरो उन तनाज़र में ॾिसंदासीं त उहो कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे, कहिड़े क़िस्म जो मंज़र पेश थियल आहे, जंहिंजे करे लतीफ़ जे इन बैत खे पाण उन पहिराए में पढ़णु सम्झण जी कोशिशि कंदासीं। ही टे किरदार आहिनि जंहिंखे असां ग्रामर जी ॿोली में चवंदासीं। हिकिड़ो आहे ज़मीर मुतकल्लिम, ॿियो ज़मीर हाज़िर ऐं टियों ज़मीर ग़ाइब। ज़मीर मुतकल्लिम जेको हिदायत पियो करे, कंहिंखे पियो करे, ज़मीर हाज़िर खे। ज़मीर हाज़िर उहो आहे जेको माणकनि जो वापारी आहे, अमुल माणकनि जो वापारी आहे, जवाहिरनि जो वापारी आहे, उनखे मुखातब आहे ज़मीर मुतकल्लिम। ज़मीर ग़ाइब कहिड़ा आहे? उहो ज़मीर ग़ाइब आहे सोन जो वापारी, जेके सोन जा वापारी आहिनि, उन्हनि जे लाइ ॻाल्हि पियो करे। हाणे जंहिंखे ॿुधाए पियो उन छा कयो आहे, जो पंहिंजा माणिक या मोती जेके बि आहिनि उहे सोनारे ॾे वञी खणी वियो आहे त हीउ मूंखे जेको आहे सो इन जो सौदो कर, उन जो सौदो कर। उनखे हिदायत पियो करे, उनखे लतीफ़ जो हिदायत करे, या जेको बि किरदारु आहे उहो हिदायत पियो करे। जे न परूड़ी न मट, अमुल आछ मां उनखे ईअं, अमुल माना माणक, अमुल माना अमुल, असुल लफ़्ज़ आहे अमुल माना अणमुल, जिन जो मुल्ह न करे सघिजे या क़ीमत न कथे सघिजे, उनखे चइबो आहे अमुल। उनखे न आछ या उनखे न ॾे जेके हुनजो अंदाज़ो नथा करे सघनि, क़ीमत जो अंदाज़ो नथा करे सघनि, मयार नथा परखे सघनि। इन मट जी माना थींदी उनजो मयार, उनजी क़ीमत, उनजो क़दुरु। कंहिंखे ॾे जित गॾिजे जोहरी माणक तित ही मट, जित जोहर परखण वारो हुजे, पंहिंजो माणक जो बदिलो उत ॾे, एवज़ो माना मट हिते थींदो एवज़ो। अॻु में कंहिं दौर में छा थींदो हो, वापारु थींदो माल जे बदिले माल, पर हिते बदिलो जेको आहे सो वरी बि ॾोकड़नि जो आहे। तूं माणक उत ॾे जित जोहरी तोखे गॾिजे ऐं हुनखे इन जे क़दुर जी ख़बर पवे, उनखे इन जे मुल्ह जी ख़बर पवे, तोखे मुल्ह उहो ॾींदो। जिन सोन से सट, ऐं जिन जो वापारु आहे सोन सां, जेके सोन जो वापारी कनि था उहो वरी छा था कनि, हणी रीह रद्द कयो। रीह चइबो आहे मिलावट खे, रीह चइबो आहे जेको सोन न हुजे, जंहिंमें गिल्ट बि थी सघे थो, जंहिंमें ॿियो माना उनजो मिलावट वारो जेको बि अमल आहे उहो थी सघे थो। माना सोन न हुजे, सोन सां उहा मिलावट करे जेको आहे सो सोन जी क़ीमत ई हुननि घटाए छॾी, जंहिंजे करे उहो ॿियनि वापारियुनि हुनखे रद्द करे छॾियो। जेकॾहिं इहे सोनारा इन सूरत में जेको आहे सो पंहिंजी शइ जी बि माना क़ीमत कनि था या पंहिंजी शइ सां हालत कनि था, तुंहिंजे अमुल माण खे छा सम्झी सघंदा। ठीकु आहे। हाणे पाण वरी अचूं था इन सूरत में, वरी बैत था पढ़ूं, तव्हां सम्झो पाण खे सम्झ में अची वेंदो। उहा आहे त अमुल आछ म उनखे जे न परूड़ी न मट, लतीफ़ डायरेक्ट उन सां मुखातब आहे। अमुल आछ म उनखे जे न परूड़ी न मट, जित गॾिजे जोहरी माणिक तित ही मट, जनी सोन से सट तन हणी रियो रद कयो।